ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़े कोर्ट में केस पियो हले त हिकिड़ी घरवारीअ पंहिंजे घोट खे शूट करण जी कोशिशि कई, छाकाणि त उनजो घोटु गंदा पेर खणी घर में घुसियो ऐं उन हाणे 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 अञा कटको लॻायो। इहो कोर्ट में केस पियो हले त जज पुलिस वारे खां पुछो, तूं उते पहुते 3 बजे? चई हा, पर तो उन लेडी खे अरेस्ट 3:30 बजे कयो। अधु कलाकु छो लॻाए छॾियो हुनखे अरेस्ट करण में? जॾहिं घर पहुते त हुनखे 2 मिंटे में अरेस्ट करे सघी हा। चई जज साहिबु, जॾहिं मां घर पहुतुसि ते अञा ताईं फर्श जेको उहो आलो, मूंखे एॾी हिमत न हुई। ओम साईं राम।